अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। तव्हां सभिनी दोस्तनि खे असांजे चैनल ते भलीकार था कयूं। अॼु जो वीडियो असांजो फ़ाइज़ा अली जे बारे में आहे, सिंध जी मशहूरु फ़नकारा फ़ाइज़ा अली जे बारे में। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾियो। दोस्तों, सब्सक्राइब करण सां तव्हांजो कुझु न ईंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। त दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जी मशहूरु अदाकारा फ़ाइज़ा अली जो हिकु शर्मनाक वीडियो तमामु घणो वायरल थी वियो आहे ऐं ॾींहों ॾींहुं माण्हुनि जो शक वधंदो थो वञे। उन वीडियो में सिंध वासियुनि ऐं ॿियनि तमामु फ़नकारनि बि ताक़ीद कई आहे। असां तव्हांखे उन वीडियो जा कुझु फ़ोटू ऐं क्लिप्स ॾेखारींदासीं। त दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था ही फ़ाइज़ा अली जो फ़ोटू मुंहिंजे स्क्रीन ते हली रहियो आहे ऐं हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त सिंध वासियुनि ऐं ॿियनि फ़नकारनि जो ताक़ीद करणु सही आहे या ग़लति। तव्हां दोस्तनि खे असांजो इहो वीडियो अगरि पसंदि आयो हुजे त इन वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾियो ताकी अहिड़े क़िस्म जा वीडियो तव्हांखे वधीक मिली सघनि।